नाज़रीन हेडलाइंस मां ॾिठियूं अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। सिंध सरकार जो इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। इमदादी सरगर्मियूं मुतासिरनि जी बहालीअ ताईं जारी रहंदियूं, इहो चवणु आहे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 20,424 ख़ानदाननि खे राशन फ़राहम कयो वियो आहे। शर्जील मेमण पारां इहो ॼाणायो वियो आहे त मजमूई तौर ते 16,70,188 कुटुंबनि में राशन विरहायो वियो आहे। हिन वक़्तु रिलीफ कैंपुनि में 2,42,558 मुतासिर मौजूद आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां ॼाणायो वियो आहे त सिंध सरकार जो इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। इमदादी सरगर्मियूं मुतासिरनि जी बहाली ताईं जारी रहंदियूं। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी गाज़ी झंडीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जे तरफ़ां बयान जारी कयो वियो आहे। ॿुधायो आहे त सिंध में 2.5 लख खां वधीक मुतासिर हींअर मुख़्तलिफ़ हुन में मौजूदु आहिनि, जिन खे ॿिनि वक़्तनि जी खाद खुराक वारी ज़रूरतूं पूरियूं कयूं वञनि पियूं। उनखां अलावा उनखे सिहत जूं सहूलियतूं पिणु फ़राहम कयूं वञनि पियूं। अॼु शर्जील इनाम मेमण पंहिंजे जारी थियल बयान में चयो आहे त मुतासिरनि जी मुकमल बहालीअ ताईं सिंध सरकार जे तरफ़ां इमदादी सरगर्मियूं आहिनि, उहे जारी रहंदियूं। अॼु पाणी जे वहिकरनि जे हवाले सां पिणु शर्जील इनाम मेमण जे तरफ़ां अंग अखर पधरा कया विया आहिनि ऐं ॿुधायो वियो आहे त सिंध जूं जेके 3 बैराजूं आहिनि, गुड्डू, सखर ऐं कोटली बैराज, जेको पाणीअ जा वहिकरा आहिनि उनजी हाणे सतह हेठि थी रही आहे। मंछर झील जे पाणीअ में हींअर जेका घटिताई थी आहे, हींअर मंछर जेको पाणी जी लेवल आहे उहा घटिजी रही आहे। मंछर झील में पाणी जी सतह हींअर 115.8 ठीक है, महिरबानी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ।